अवाखे अपडेट कंदालू अहम ख़बर है। PTI अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी काफ़िले की सूरत में जाम शोरो पहुता आहिनि, जंहिंजो शानदार आजिया कयो वियो आहे। काफ़िले में MNA साइमा नदीम, अताउल्ला ख़ान, अलीपल, महेश कुमार ऐं ॿिया अॻवान शामिल आहिनि। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है 2023 में सिंध अंदर PTI जी हुकूमत हूंदी, करप्शन कंदड़ समूरा माण्हू जेल वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवांखे आगाही ॾींदा हलूं। अली ज़ैदी जो चवणु आहे त लाहौर में वेठल टोलो पंहिंजी करप्शन जी सज़ा खां बचण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। 15 सालनि खां सिंध जी आवाम खे लुटियो ऐं फुरियो वियो आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे PTI अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी काफ़िले जी सूरत में जाम शोरो पहुता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद। जी बिल्कुल, PTI जो वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी कराची खां पहुची वञण वक़्तु जाम शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। जाम शोर में PTI अॻवान आहे हुन तरफ़ां जेको आहे काफ़ी भरपूर इस्तक़बाल कयो वियो आहे ऐं हुनखे आजियाणे में जेका तक़रीब ॾिनी वई आहे, जेका सिंध मुंतक़िल थी ऐं जो काफ़िले में जेका MNA साइमा नदीम, MNA अताउल्ला शामिल हुआ ऐं हुते आजियाणे जा जलसे खे ख़िताब कंदे अली ज़ैदी जो चवणु हो त 2023 में सिंध में PTI जी हुकूमत हूंदी ऐं पाकिस्तान में करप्शन कंदड़ समूरा माण्हू जेके जेल वेंदा। हिनजो चवणु हो त लाहौर में गॾु थियल टोलो पंहिंजी करप्शन जी सज़ा खां बचण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। 15 सालनि खां सिंध जी आवाम खे लुटियो ऐं फुरियो पियो वञे। बिलावल भुट्टो गद्दारी इंसानी हक़ जो पाण खे चैंपियन त सराहे थो, पर उहो नवाब अली खान जे मुतासिम ताईं न पहुतो आहे, जेका अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हिन जो वधीक चवणु हो त आख़िर गद्दारी हिकु माफ़ी आहे जंहिं मुख़्तलिफ़ तरीक़नि में असुल खे लुटे तबाह कयो आहे। सिंध में थींदड़ समूरनि बुराइनि जी पाण बिलावल हाउस ऐं गद्दारी माफ़ी आहे। सिंध में तइलीम, सिहत ऐं ॿियो इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे। जेकॾहिं सिंध जो आवाम पंहिंजी ऐं सूबे जी तरक़ीअ बदिलण लाइ PTI जो साथ न ॾींदो ऐं आवाम खे तीर न टोड़ींदो त सिंध खे जोड़े न सघंदो। हिन जो चवणु त सिंध जे कंहिं बि इदारे अंदरि केर बि महफ़ूज़ कोन्हे जेको। महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।